साईं मुंहिंजा मारवी जे मुल्क मलीर जे महबूब ॻोठ मोहनवाई खां मुंहिंजो प्यारो पिरी दोस्त अब्दुल करीम लंजो जी बहितरीन लिखणी अवां दोस्तनि जे नाव कजे थी। हा पिरी तूं मूंखे भुलाइण थो चाहीं, हा पिरी तूं मूंखे भुलाइण थो चाहीं, बेशक भुलाए छॾ, नवां सपना सजाए छॾ, नवां नाता बणाए छॾ, मिठा ही ईद बि मुर्की वञी हाणे मल्हाए छॾ। पर हिकु निमाणो अर्ज़ु करियां थो, नाराज़ त कोन थींदा, ज़िंदगी में कंहिंसां बि मोहबत न कजां, ऐं जे थी बि वञे कंहिंसां मोहबत त कंहिंसां अधूरो प्यार न कजां। छो त जॾहिं साह सरीखा साथी ज़िंदगी जे सफ़र में अकेलो करे हलिया वेंदा आहिनि त ज़िंदगी मौत खां अज़ाब बणिजी वेंदी आहे। ऐं मां तोखे न बेवफ़ा चवंदुसि, ऐं मां तोखे बेवफ़ा न चवंदुसि, ऐं न वरी बददुआ ॾींदुसि, बसि इहो ई चवंदुसि त जंहिंसां तुंहिंजी दिलि लॻी उहो बेवफ़ा थी वञे। पहिरीं मोहबत में मजबूर कयई, हा पहिरीं मोहबत में मजबूर कयई, पोइ पाण खां दिलबर दूर कयई, एॾियूं जुदायूं छा लाइ, एॾियूं जुदायूं छा लाइ, जीअरे कहिड़ो करीम कुसूर कयई। तमामु बहितरीन लिखणी प्यारे भाउ अब्दुल करीम लंजो जी।